कंडियारो जे खानगी स्कूल शाहबाज स्कूलिंग सिस्टम के प्रिंसिपल फ़कीर मेहराब मला पारां शागिर्दनि खे सालियानी इम्तिहान की रिज़ल्ट ॾिनी वई। फर्स्ट सेकंड ऐं थर्ड पोजीशन में ईंदड़ शागिर्दनि खे कप मेडल ऐं सर्टिफिकेट ॾिना विया। पोजीशन मानदड़ शागिर्दनि में ख़ुशीअ जी लहर। प्रोग्राम जो मेहमान ख़ास टाउन चेयरमैन सईद गुलाम मुर्तज़ा शाह, बड़ो गुलाम रसूल अब्बासी, उस्ताद अयाज़ मला समेत वालिदीन हुआ। प्रोग्राम की शुरुआत कुरान पाक की तिलावत से कई हुई, जिनकी सआदत शकील अहमद और समीर अली मानी। जैसा प्रोग्राम जो बाकायदा आगाज़ किया। मौके पर आयल मेहमान खास सईद गुलाम मुर्तज़ा शाह खिताब कंदे चयो त कंडियारो वासी तमाम घणो खुशनसीब आहिनि जो तालीम के माहिर फ़कीर मेहराब मला की निगरानी में स्कूल हली रहियो आहे। हिते तमाम घणनि ॿारनि जी रिज़ल्ट बेहतर आई है। वालिदीन खे भी घुर्जे त ॿारनि जी तालीम ते वध खां वध तवजह ॾीन, छो त हिन वॾे वबाई बीमारियुनि जे करे तालीम जो तमाम घणो नुक़सान थियो आहे।